नाज़रीन, कंदकोट जे मालपड़ीअ में क़ुर्बानी जे जानवरनि जे विकिरो जारी आहे, जिते सहूलियतुनि जे अणुद जूं दाहूं आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीराणी। जी बिल्कुल, ईद उल अज़हा वेझो ईंदे ही मुल्क के ॿियनि शहरनि जीअं कंदकोट में भी क़ुर्बानी के जानवरनि की ख़रीदारी जो जेको सिलसिलो आहे उहो तेज़ थी वियो आहे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां कंदकोट जे बाईपास वारे हंधि, जिते कंदकोट जी हिकु वॾे में वॾी मालपीड़ी जेकी आहे उहा लॻाई वई आहे। हिते तव्हां ॾिसी सघो पिया त वॾी तादाद में जेके न मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके नंढा वॾा जानवर जेके आहिनि उहे सवनि जी तादाद में जेको आहे हिते जानवर जेके आहिनि उहे आंदा विया आहिनि। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ुर्बानी जे जानवरनि जी ख़रीदारी जे लाइ हितां जा जेके शहरी आहिनि उहे वॾी तादाद में, उन सां गॾोगॾु जेके माल जा जेके वापारी आहिनि उहे बि हिते पहुतल आहिनि ऐं उहे जानवर जेके आहिनि उहे ख़रीद करे रहिया आहिनि। इन सिलसिले में जेको आहे त हितां जा शहरी ऐं वापारी जेके आहिनि माल जेको आहे उहो जेके जानवर आहिनि उहे महांगा हुजण जे करे जेको आहे उहे शिकवा कंदे जेको आहे उहे नज़र अची रहिया आहिनि। ऐं हिन मालपीड़ी में जेको आहे तव्हां ॾिसी सघो पिया त वॾी तादाद में शहरी ऐं उन सां गॾोगॾु वापारी जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हितां जे शहरनि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल साल जी भेट में हिन साल जेको आहे उहो जानवर जेको आहे उहो महांगो मिले पियो ऐं ॿीहर ते जेको आहे उहो इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंजे करे असां इनफ़रादी तौर ते जेको आहे उहा क़ुर्बानी नथा करे सघूं, जंहिंजे करे असां इज्तमाही तौर ते कोशिशि कई आहे त जेको आहे पंहिंजे वस आर उहो जानवर ख़रीद कयूं। ऐं ॻाल्हि कई वञे हितां जे जेको आहे त SOPs ते जेको आहे अमल करण जे हवाले सां, त कोरोना जे हवाले सां जेको आहे त ज़िला इंतिज़ामिया पारां जेके SOPs जे हवाले सां हिदायतूं जारी कयूं हुयूं, उन्हनि हिदायतुनि ते जेको आहे अमल थींदे नज़र न पियो अचे। ऐं हितां जा जेके ज़िले इंतिज़ामिया आहे उहे SOPs ते अमल कराइण में मुकमल तौर ते उहा नाकाम नज़र अची रही आहे। जी।